कासिमत में वाक़ई ख़बरिन पिया IBA टेस्ट पास उम्मीदवारनि से ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई आहे। IBA टेस्ट पास उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। हार्ड एरिया ॼाणाए 33 मार्कनि ते मनपसंदनि खे भर्ती कयो वियो। 40 खां वधीक मार्कूं खणंदड़ 4 परीहं खां एहतजाज कनि पिया। IBA टेस्ट पास उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। अखबारनि पारां चयो वियो। IBA टेस्ट पास उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी आहे। हार्ड एरिया ॼाणाए 33 मार्कनि ते मनपसंदनि खे भर्ती कयो वियो आहे। अखबारनि चयो त 40 खां वधीक मार्कूं खणंदड़ 4 परीहनि खां एहतजाज कनि पिया। IBA टेस्ट पास उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। अवां खे ख़बर पिया IBA टेस्ट पास उम्मीदवारनि चयो त ऑफर ऑर्डर ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे।